बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 28 दर्जे 7 मां जंहिंजो उनवान है इत्तिहाद। नज़म है पहिरें इन जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश है जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ इत्तिहाद माना ॿधी। लफ़्ज़ घुरे थो माना चाहे थो। लफ़्ज़ ख़ैर माना भलाई। लफ़्ज़ सदाई माना हमेशा। लफ़्ज़ ज़हमत माना तकलीफ़। लफ़्ज़ आफ़त माना मुसीबत। लफ़्ज़ गर्ज़ माना मतलब। पोइ लफ़्ज़ आहे फिटल माना विढ़ियल या नाराज़। लफ़्ज़ आहे प्रकार माना कम। लफ़्ज़ ॾुर्त माना आज़ार। लफ़्ज़ बेकरारी माना परेशानी। लफ़्ज़ धारियो माना इख्तियार करियो। पोइ लफ़्ज़ आहे गैर माना धारियो या नफ़रत। लफ़्ज़ सुखी माना आराम वारी। जी दोस्तों हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। नज़म जो ॿिए जी चङाई भलाई घुरे थो, भलो ख़ैर ख़ल्क़े ख़ुदाई घुरे थो। चङो ॿियनि जी पिण चङाई घुरे थो, भलाई सफ़ाई सदाई घुरे थो। रखे जो सभिनि सां हू साहिब सलामत, न ज़हमत ॾिसे का मुसीबत न आफ़त। सम्झाणी हिन शेरनि में शाइर मौलवी अल्लाह बख़्श अॿोझो फ़रमाए थो त उहो माण्हू जेको ॿियनि जे लाइ भलाई चङाई घुरे थो, उहो माण्हू उहो थो चाहे त अल्लाह ताला सभिनी सां भलाई करे, त अहिड़े क़िस्म जो माण्हू भलो आहे। ॿियनि सां गॾु सुठी ज़िंदगी बसर करणु थो चाहे, त उहो माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि ज़हमत मुसीबत ऐं आफ़त न ॾिसंदो। नज़म कंहिं दीन मज़हब जो को शख़्स आहे, अव्हांखे संदसि दीन सां गर्ज़ छाहे। न ॾींदा अम्हीं हुन खे नेकी विरहाए, न पवंदो संदसि क़बर में यार काहे। फिटल छो वतो पाण में हिन जहान में, मिलो छो नथा पाण में हिन जहान में। सम्झाणी हिननि शेरनि में शाइर फ़रमाए थो त हर माण्हू पंहिंजे पंहिंजे मज़हब जो पैरोकार आहे। तव्हांखे उन सां कहिड़ो मतिलबु आहे। अव्हां पंहिंजी भलाई त उन जे खाते में न विझंदा ऐं न अहिड़े माण्हूअ जे क़बर में अव्हां वेंदा। हरू भरू पाण में फेटारो विझणु सुठी ॻाल्हि नाहे। हिन जहान में छो नथा पाण में मिलो। नज़म अड़े भाउरो होश ऐं ध्यानु धारियो, जे प्रकार कारा लिंगा उन विसारियो। ज़रा मुल्क जे फ़ाइदनि ॾे निहारियो, कढी गैर दिल मां मिली मुठ गुज़ारियो। सुखी थी पवे ॾेह में ख़ल्क़ सारी,
वञे ॾुरत निकिरी लहे बेक़रारी। सम्झाणी हिननि शेरनि में शाइर फरमाए थो त ए मुंहिंजा भाउरो होश ऐं ध्यानु ॾियो, कंहिं जा अमल ख़राब आहिनि त उनखे नज़रअंदाज़ करे मुल्क जे फ़ाइदनि ॾे ॾिसो त इन नफ़रत सां मुल्क जो नुक़सानु थींदो। पंहिंजी दिलि मां ॿियनि जे लाइ नफ़रत कढी छॾियो, सुठा थी हिक ॿिए सां गुज़ारियो। इन अमल सां सारी ख़ल्क़ सुखी थी पवंदी ऐं अहिड़े अमल सां हर माण्हूअ जी बेक़रारी ख़तम थी वेंदी। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, हीअ नज़म छा बाबति आहे? जवाब, हीअ नज़म पाण में इतिहाद, इत्तफ़ाक़ ऐं हिक ॿिए जे लाइ दिलि मां नफ़रत कढी छॾण बाबति आहे। बे सवाल नंबर ॿियो, हिन निज़म में शाइर कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब, हिन निज़म में शाइर मुल्क जे फ़ाइदनि खे मद्देनज़र रखंदे पैगाम ॾिनो आहे त ॿियनि जे लाइ पंहिंजी दिलि में मोहबत पैदा करियो। जीम सवाल नंबर टियों, अव्हांखे हिन नज़म जो कहिड़ो बंदु पसंदि आहे ऐं छो? जवाब, असांखे हिन निज़म जो विचों बंदु वणे थो। इहो बंदु उन करे वणे थो जो शाइर इन बंद में फरमाए थो त हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे क़बर में वञिणो आहे, सो हर माण्हू पंहिंजो फ़िक्र करे, हरू भरू ॿियनि सां न फिटाए। हर कंहिंखे मज़हबी आज़ादी हासिलु आहे, हर कंहिंखे पंहिंजे मज़हब ते अमल करणु ॾियो। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो ऐं जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि आफ़त, ज़हमत, ॾुरत, बेक़रारी। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे आफ़त, माना मुसीबत। जुमिलो लिखंदासीं, अल्लाह ताला असां सभिनी खे आफ़त खां बचाए। पोइ लफ़्ज़ आहे ज़हमत, माना तकलीफ़। जुमिलो लिखंदासीं, असांखे कंहिं जे लाइ ज़हमत पैदा न करणु खपे। पोइ लफ़्ज़ आहे ॾर्त, माना आज़ार। जुमिलो लिखंदासीं, इंसान जे अंदर मां ॾुरत निकिरण सां बेक़रारी ख़तम थींदी। पोइ लफ़्ज़ आहे बेक़रारी, माना परेशानी। जुमिलो लिखंदासीं, अकरम खे अॼु ॾाढी बेक़रारी हुई। नंबर टियों, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ नज़म मां ॻोल्हे लिखो। जीअं विसारियो, हम आवाज़ निहारियो। ही लफ़्ज़ आहिनि दोस्तों। हाणे इन्हनि जा हम आवाज़ नज़म मां ॻोल्हे लिखंदासीं। पहिरियों लफ़्ज़ आहे चङाई, हम आवाज़ भलाई। ॿियो लफ़्ज़ काहे, हम आवाज़ चाहे। टियों लफ़्ज़ सलामत, हम आवाज़ आफ़त। चौथों लफ़्ज़ गुज़ारियो, हम आवाज़ विसारियो। नंबर चौथों, हेठि ॾिनल बंदि मुकमिल करियो। जी दोस्तों, हाणे बंदि आहे,
इनखे मुकमल कंदासीं। कंहिं दीन मज़हब जो को शख़्स आहे, अव्हांखे संदसि दीन सां ग़र्ज़ छा आहे, न ॾींदा अव्हीं हुनखे नेकी विरहाए, न पवंदो संदसि क़बर में यार काहे, फिटल छो वतो पाण में हिन जहान में, मिलो छो नथा पाण में हिन जहान में। नंबर 5, अव्हां इतिहाद बाबति के कौल ॿुधायो। जवाब, इतिहाद बाबति के कौल हेठि ॾिजनि था। कौल नंबर 1, 2 त 12। कौल नंबर 2, अल्लाह ताला जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं टोला टोला न थियो। कौल नंबर 3, इतिहाद क़ौमनि खे हयाती ऐं ताज़गी बख़्शे थो। कौल नंबर 4, उहे क़ौमूं ज़िंदह रहियूं आहिनि जिन में इतिहाद रहियो आहे। कौल नंबर 5, इतिहाद सां ई ज़मीन जा ख़ज़ाना मिलनि था।